नाज़रीन, तव्हां सां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं त अदाकारा मेज़बान ऐं डायरेक्टर नौशीन मसूद लाॾाणो करी वई आहे। पाकिस्तानी अदाकारा मेज़बान डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर नौशीन मसूद लाॾाणो करे वई आहे। अदाकारा जे अॻूणे मुड़ुस तारिक़ कुरैशी मूजिबि नौशीन मसूद गुज़िरियल कुझु अरसे खां कैंसर जे मुज़ी मर्ज़ में मुब्तला ऐं इलाज हेठि हुई। हूअ अॼु सुबुह जो लाॾाणो करे वई। उनखां सवाइ अदाकार अदनान सिद्दीकी बि सोशल मीडिया ते नौशीन मसूद जे लाॾाणे जी ख़बर शेयर कंदे अफ़सोस जो इज़हार कयो आहे। नौशीन मसूद ड्रामा सीरियल जाल, कॉलोनी 1952, घर तो आखिर अपना है, डोली की आएगी बारात समेत मुख़्तलिफ़ ड्रामनि में अदाकारी जा जौहर ॾेखारिया, जॾहिं त अंदाज़ अपना अपना समेत मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जी मेज़बानी बि कई। हिन जुनून, शहज़ाद राय, जुनैद जमशेद, आमिर ज़की, जवाद अहमद समेत केतिरनि ई मशहूरु गुलकारनि जूं म्यूज़िक वीडियोज़ बि डायरेक्ट कयूं।